यूनुस साहब इहो ॿुधायो त पहिरीं 4 साल जी डिग्री उन खां पोइ वरी वकालत जी डिग्री खे 5 साल में कन्वर्ट कयो वियो आहे वरी ॿीहर 4 साल में कन्वर्ट करण जो छा प्रोसेस आहे, छो कयो वियो आहे इहो? अच्छा, तव्हांखे मां हिकिड़ी शइ सिर्फ़ु ऐड कयां त LLB पहिरां बि 5 साल जी थींदी, BA LLB थींदी, BA 2 साल 3 साल LLB। अच्छा, हाँ 5 हूंदो, पर उन में इहो हूंदो जो अगरि को ग्रेजुएट आहे, को इवन बी थियल आहे या कुझु बि थियल आहे त उन लाइ 3 ईयर प्रोग्राम हूंदो। इवन कुझु इंस्टीट्यूट 2 ईयर प्रोग्राम बि ऑफर कंदा, अॼु ज़ेबिस थी वियो त उहो आहे। हींअर छा कयो हुननि त, छो त जेकी सोच आहे जेकी मां सम्झां थो उहे त LLB सिर्फ़ु उहो करे जंहिंजो प्राइमरी जेको आहे शौक़ु वकालत आहे, त इन करे हुननि 5 ईयर कयो। पोइ शायदि ॾिठो हूंदो त 5 ईयर में कुझु न कुझु जेको आहे हुननि खे थोरी छोकिरनि खे ॾुखियाई थींदी हुई, त हुन बेसिक जेको 4 ईयर प्रोग्राम हूंदो आहे कंहिं बि बैचलर लाइ, त उनखे 4 ते खणी आया। न त बेसिकली हूअं बि BA LLB अॼु बि 5 जो थींदो आहे। मां पाण BA LLB आहियां त मां पाण 5 साल लॻाए ई आयो हुउसि हिन में। सही। ऐं इन खां पोइ बि पढ़ाई छा जारी रखणु ज़रूरी हूंदी आहे या पोइ वरी प्रैक्टिस में माण्हू अची वञे, केसिस मिलनि पिया, इन्हनि खां ई असीं घणो कुझु सिखी सघूं था? ॿई शयूं आहिनि, बिल्कुलु। केसिस खां वधीक तव्हांखे कोई बि न सिखाए सघंदो, छो त केसिस में हर केस में हर स्टेज ते नई शइ तव्हां सिखंदा हो। उहा लर्निंग बिल्कुलु प्रैक्टिकल हूंदी आहे, उहा बिल्कुलु माना रैशनल जीअं चइबो आहे लर्निंग हूंदी आहे, उहा तव्हांजे लाइ वधीक कम जी आहे। लेकिन उन सां गॾु तव्हां अगरि रीडिंग न कंदो, वकील अगरि रीडिंग न कंदो त पोइ वकील जो कमु न हलंदो, छो त डेली बेसिस ते केस लॉस था अचनि, का साइटेशन थियूं अचनि, के रिपोर्टेड जजमेंट थियूं अचनि। अप टू डेट न हूंदो, हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू पुराणे केस जो हवालो ॾींदो त हू पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिलो अगरि वेल प्रिपेयर्ड हूंदो त हू पंहिंजे केस में पोइ ते रहिजी वेंदो।